वसया हाणे हिन ॻोठ वारनि जूं उमेदूं तो में आहिनि। खणी जो मां ॾुखियो सुखियो महीनो पूरो गुज़ारे वेंदुसि, पर मां पंहिंजे ॻोठ वारनि खे बुख काटण कोन ॾींदुसि। पर जेकॾहिं तो 1 महीने खां वधीक देर कई न, त पोइ असां सभु ॻोठ वारा बुखुनि काटण ते मजबूर थी पवंदासीं। पर वरी बूते वञण खां पोइ ॻोठ वारनि जे बारे में ज़रूर सोचजांइ। इहो ज़रूर सोचजांइ त पोयां असां कहिड़ी हालत में था गुज़ारियूं। काका मुचेरी, तव्हां दुख न कयो, मां हिननि खे वठी थो वञा, ॾींहं राति हिननि खे कमु कराईंदुसि ऐं मां पाण बि ॾींहं राति कमु कंदुसि। ख़ुदा कंदो महीने में एतिरा टका कमाए ईंदासीं जो असांजो पूरो वेड़ो सुखनि में गुज़ारींदो। इंशाअल्लाह मुजेरी, ईअं ई थींदो। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। काका वसाया लो लो पधारे आरा बिनतार बेटा दी हल। जाॾे पेर ताॾे खेर, मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। हलो भाॼाई, मुंहिंजा हम उमर ऐं मुंहिंजा साथी मूंखे अकेलो छॾे हलिया विया। मां उन्हनि खे ॾिसंदो रहियसि भाॼाई, पर मूंखे कंहिं बि सलाह कान आई। छा मुंहिंजी एॾी वॾी ग़लती हुई जो मूंखे अकेलो छॾे हलिया विया? हाणे मां हिते अकेलो छा कंदुसि भाॼाई? छा कंदुसि मां हिते अकेलो? खणी जो मूंखे न वठी विया आहिनि त मां अकेलो शहर वेंदुसि भाॼाई। मां सभिनी खे ॿुधाईंदुसि अकेलो बि शींहुं आहे भाॼाई। पर भाॼाई, मूंखे एॾी वॾी सज़ा छो ॾिननि? छो मिली एॾी वॾी सज़ा मूंखे? मौत खणी इहो चयो राणी खे त राणी तूं मूंखे वणंदी आई। छा कंहिंसां इज़हार करण, कंहिंसां मोहब्बत करण इहो गुनाह आहे? जंहिंजी एॾी वॾी सज़ा पई थी मिले? भाॼाई हाणे मां बि कसम खणी छॾी आहे, कॾहिं बि राणी जे तरफ़ न ॾिसंदुसि, कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदुसि, कॾहिं बि। हा भाॼाई, हा इहा हक़ीक़त आहे त राणी मूंखे वणंदी आहे, पर हाणे मां बि पंहिंजी दिलि ते पत्थर रखी छॾियो आहे भाॼाई, पत्थर रखी।
सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।